नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त वॾा मच्छियूं लॻ ॻोठ गफ़ार शाह जीलानी जे रवासियुनि गुलाम सरवर जागराणी, असदुल्ला जागराणी ऐं ॿिनि पारां हमलावर जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ जो चवणु आहे त 5 ॾींहं अॻु बिरादरी जे जवाबदार अली हुर जागराणी, हमीद इख्तियार, शकील सिकंदर, सजाद ऐं ॿिनि असां खां रस्तो घुरियो हो। न ॾियण तां हिननि ॿिनि माण्हुनि सां गॾिजी हमिलो करे ॾिनो, जंहिं दौरान लठूं ऐं सुरूं लगण करे असांजा 9 नौजवान सख़्त ज़ख़्मी थी पिया, जंहिं ख़िलाफ़ वॾा मच्छियूं थाणे ते मथे ॼाण जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो, पर पुलिस हिन वक़्तु कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न कयो। हिननि चयो त जवाबदार धुर असां मथां नींगर वाजिद पुट मुमताज़ जागराणी सां मुबीना ज़्यादती करण जो कूड़ो इल्ज़ाम हणे केस में फासण चाहिनि था। हिननि चयो त असां अमन पसंद माण्हू आहियूं, पर बेगुनाह नींगर सां ज़्यादती जो कूड़ो इल्ज़ाम हणे फासाए रहिया आहिनि। हिननि चयो त हमलो कंदड़ जवाबदारनि संदसि वेझो अज़ीज़ ASI इमदाद जागराणी मदद करे रहियो, तंहिं करे पुलिस हिननि ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण खां लिवाए रही है। हिननि मुतालबो कयो त नोटिस वठी ॼाणियल नींगर जी मेडिकल टेस्ट कराई वञे ऐं सॼी हक़ीक़त साम्हूं अची वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।